थींदे ॾिसां थो उन्हनि जे विच में एॾो ॾर पैदा करण थो चाहियां जो हू पाण में कॾहिं ठहनि दुश्मनन जा लाशन जे मथा किरंदा हे पारो तुझे देव तुझे ला भित ते बीठो मिलो भित ते चढ़ी आयो आ मरड़े नंगन जो दुश्मन हूंदो आहे वो हाशिम जो भी दुश्मन है जबान संभाले ॻाल्हाए मां दिलावर जी भेण आहियां दिलावर अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682 भाजू कान दिलाही पारो पारो पहुंचाए थो उस्ताद पहुंचाए थो पारो जे दर हथ कटड़े बेगैरत ना तुझी मुझी दोस्ती खत्म थी वई दोस्ती तोड़न वाली ॻाल्हि न कर ये ॻाल्हि